नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त कराची जे इलाइक़े मलीर में DC ऑफिस जे साम्हूं ख़तरनाक धमाको थियो आहे, जंहिं दौरान 10 खां वधीक माण्हू शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे क़रीबी इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़े वारे हंधि रेंजर्स ऐं पुलिस जा अहिला ऑफिसर पहुची विया आहिनि, जिन इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे। वाक़े वारी ख़बर नशर थियण खां पोइ वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो आहे। वाक़े वारे हंधि लाइट न आहे, जंहिं सबबि रेस्क्यू खे कमु करण में इंतिहाई दुश्वारी पेश अची रही। नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त कराची जे इलाइक़े मलीर में DC ऑफिस जे साम्हूं ख़तरनाक धमाको थियो आहे, जंहिं दौरान 10 खां वधीक माण्हू शदीद ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि खे क़रीबी इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। वाक़े वारे हंधि रेंजर्स ऐं पुलिस जा अहिला ऑफिसर पहुची विया आहिनि, जिन इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो आहे। वाक़े वारी ख़बर नशर थियण खां पोइ वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो आहे। वाक़े वारे हंधि लाइट न आहे, जंहिं सबबि रेस्क्यू खे कमु करण में इंतिहाई दुश्वारी पेश अची रही।